नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो भरिसां ॻोठ मकरारी जे पीरसन हाजी साहब ज़रदारी जी ज़मीन ते संदसि भाइटियुनि ज़बरदस्ती कब्ज़ो करे हथियारबंद माण्हू विहारे छॾिया ऐं पीरसन खे बेदख़ल करे छॾियो आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ पीरसन हाजी साहब ज़रदारी संदसि पुटनि अली मर्दान ज़रदारी ऐं ग़ुलाम हैदर ज़रदारी एहतजाज मुज़ाहिरो कयो, जिते पीरसन हाजी साहब ज़रदारी चयो त मूंखे पंहिंजे वाले जे हिसे मां 8 एकड़ ज़मीन मिलियल आहे, पर मुंहिंजा भाइटिया बासर जी मदद सां मुंहिंजे हिसे जी ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो ऐं मूंखे ऐं मुंहिंजे हारियुनि खे बेदख़ल करे छॾियो। हिननि चयो त मुंहिंजा भाइटिया मूंखे पंहिंजे पुटनि खे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अहिड़ो फ़ैसिलो असांजी बिरादरी जे चङे मुड़ुस कयो, पर फ़ैसिले खे मञण लाइ तयारु न आहिनि। हिननि चयो त मुंहिंजो मुज़ाकरा भाइटो मूं ते कातलाणो हमलो करे ज़ख़्मी करे इस्पताल भेड़ो कयो हो। हिन वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿिनि वसारनि खां मुतालबो कयो त असांजी ज़री ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।